अपडेट कयो पिया मूंखे काज़ी अहमद खां जिते HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम मुर्तज़ा राव जी रिपोर्ट मुताबिक़ काज़ी अहमद लखसकरन शुगर में लॻिया क़ौमी शाहरा ते हाजी सिद्दीक जूणो शमन जूणो मसमात मुमल मसमात जामल ज़ख़्मी हालत में रोड ब्लॉक करे काज़ी अहमद पुलिस पंहिंजी बिरादरी जे गुलाम हुसैन जूणो गुलाम जूणो लाला जूणो असगर जूणो ऐं मीरल जूणो मथां मुबैना इल्ज़ाम हणंदे चयो कुछ ॾींहं अॻु मुंहिंजे पुटु करम अल्ला मथां कारियुनि जो इल्ज़ाम लॻो हो जंहिंजो फ़ैसिलो ॻोठ जे वॾेरे लाल बख़्श ऐं दाऊद जूणो कयो जंहिंमें असां ते 60,000 रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो जेको पिण असां अदा कयो लेकिन उन जे बावजूद मथे ॼाणियल माण्हू रोज़ाना असांजे घरनि में घिड़ी असांजे औरतुनि ते तशदद कनि था जंहिं ते असां काज़ी अहमद थाणे ते NC पिण दाख़िल कराई मगर पुलिस का बि कार्रवाई न कई नतीजे में अॼु हिननि ॿीहर चादर चादीवारी जो तक़दुस पामाल करे असांजे घरनि में घिड़ी औरतुनि मर्दनि मथां कुहाड़ियुनि जा वार करे शदीद ज़ख़्मी करे छॾियो मगर पुलिस जवाबदार गिरफ़्तार नाहिनि कया जंहिं करे असां मजबूर थी क़ौमी शाहरा ते धरणो हयो HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई वधीक तफ़सीली ख़बरनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDO न्यूज़।